अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलाट में सतार सरवैया जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां सिंधी अदब में हिकु अहम दौर ते ॻाल्हाईंदासीं जेको सियासी हवाले सां थोरे अदबी हवाले सां सिंध जो कारो दौर तस्वुरु कयो वञे थो। ऐं इहो दौरु आहे अरगुननि, तुर्खाननि ऐं मुग़लनि जो दौरु। यानी 1521 में अरगुन सिंध ते काहे था अचनि ऐं बाक़ाइदा सिंध ते पहिरीं धारी हुकूमत जो क़याम अमल में अचे थो। इन खां अॻु लाॻीतो सुमरनि जा 300 साल ऐं पोणा 200 साल समन जी हुक्मरानीअ जा। इहा वतनी हुकूमत हुई। सिंध जा पंहिंजा हुक्मरान हुआ जिन जी मादरी ॿोली सिंधी हुई। सिंधी अदब तरक़ी कई, सिंधी समाज तरक़ी कई, सिंध जी सियासत तरक़ी कई ऐं सिंध हिकिड़ो अमन जो गहवारो बि बणियल रहियो। तोड़े जो थोरियूं थोरियूं जंगूं बि थियूं ऐं रतोशान जा कुझु वाक़िया बि थिया, पर मजमूई तौर ते सिंध जो ज़बरदस्त दौरु सुमरनि जो दौरु ऐं समन जो दौरु रहियो। इन खां पोइ जॾहिं 1521 में शाह बेग अरगून काह करे थो अचे त इन खां अॻु कंधार मां तड़िजी, काबिल मां तड़िजी ही अचे थो बलोचिस्तान जे इलाइक़े शालकोट में। हेॾां ॼाम उनड़ ऐं उनजे ॼाम सलाहुद्दीन जे विच में अंदरूनी झेड़ो थिए थो, अंदरूनी ख़लफ़शार थिए थो। नतीजे में वज मिले थो अरगुननि खे। अरगुन सिंध ते काहे अचनि था। अहिड़ी तरीक़े सां 1521 खां अरगुननि जी हुकूमत शुरू थिए थी। जॾहिं अरगुन अचनि था सिंध में त हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त हाणे सिंध जिते कारे ऐं बदतरीन दौर जी शुरूआत थी चुकी आहे ऐं पोइ अॻिते हली अरगुननि मां इक़्तिदार तुर्खाननि ॾांहुं मुंतक़िल थिए थो, तुर्खाननि मां मुग़लनि ॾांहुं मुंतक़िल थिए थो, वेंदे 1718 ईस्वीअ ताईं ही असांजो हिकिड़ो सिलसिलो हले थो पियो सिंध जे समाज ते ऐं सिंध जे अदब ते कारो दौरु ऐं ॾुखिया ॾींहं। हाणे समन जे दौर में 400 मदरसा तालीमी इदारा ठटे शहर में क़ाइमु थी चुका हुआ। ठटे शहर जो शुमार सिंध जे तमामु सुहिणनि ऐं दुनिया जे सुहिणनि शहरनि में शामिलु थिए थो। इल्मु अदब जो मर्कज़ रहे थो ठटो। पर हीअ अचण सां क़त्लो गारत शुरू कनि था अरगून ऐं सिंध में रत जूं नदियूं वहनि था। पढ़ियल लिखियल माण्हुनि खे या त फाही ॾेई मारे था छॾनि, क़तल करे मारे था छॾनि, या उन्हनि खे किनारा कश करे था छॾनि। अहिड़े तरीक़े सां हिन दौर में हिकिड़े वॾे पैमाने ते लॾ पलाण थिए थी ऐं हितां जा आलम अकाबर हितां लॾे वञी अरबुस्तान ऐं गुजरात ॾांहुं रवाना थियनि था। यानी सिंध जो इल्मु अदब हितां आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो पियो वञे। हिननि ॼाणे वाणे, छाकाणि त फ़ारसी ॿोली हुई हुननि जी मादरी, हुननि सिंधीअ सां दुश्मनीअ जो वर्ताव रखियो अरगुननि ऐं अहिड़े तरीक़े सां फ़ारसीअ खे जो बोलबाला थियणु लॻो ऐं अहिड़े तरीक़े सां हिननि सिंधी समाज खे सोढ़ो करणु शुरू कयो। अच्छा, हाणे अरगुननि जो जेको पहिरियों हाकिम आहे मुंहिंजे ज़हन में हुजे त शाह बेग अरगून आहे ऐं शाह बेग अरगून 1521 में अचे थो ऐं 1522 में ही वफ़ात करे थो वञे। ऐं इन विच में जीअं मां गुज़िरियल वीडियोज़ में ॿुधाए आयो आहियां त दूल्हा दरिया ख़ान जी शहादत बि थिए थी ऐं मखदूम बिलावल खे बि शहीद कयो वञे थो ऐं अहिड़े तरीक़े सां सिंधी समाज मुकमिल तौर ते लाचार ऐं मजबूर बणिजी थो वञे हिननि जे आॾो। अच्छा, जॾहिं ही शाह बेग अरगून जी वफ़ात थिए थी त शाह बेग अरगून जी वफ़ात खां पोइ हुनजो पुटु आहे शाह हसन अरगून, उहो हुकूमत करे थो। अहिड़े तरीक़े सां ही कोई 1554 ताईं, यानी 1521 खां 1554 ताईं 33 साल सिंध में अरगुननि जो ज़ुल्म ऐं बरबरत रहे थी, अरगुननि जी हुक्मरानी रहे थी। शाह बेग अरगून, शाह हसन अरगून 54 में गुज़ारे वञे थो, मरी वञे थो त छाकाणि त हू बे औलाद हो, हुनजी हुनजो को बि नसुल कोन हो पोइ ते। त अहिड़े तरीक़े सां सिंध तुर्खाननि जे हवाले थी वञे ऐं तुर्खान ज़ाहिरा हिननि जे हुकूमत में हिननि जा मुरीद हुआ, हिननि जे हुकूमत में हिननि जा ख़ादिम हुआ, हिननि जे हुकूमत में हिननि जा किथे किथे फ़ौजी हुआ, किथे संभालींदा हिन जे सिस्टम खे। मिर्ज़ा ईसा तुर्खान, हाणे अरगुननि जे हुकूमत जे ख़ात्मे खां पोइ 1554 में सिंध ॿिनि हिसनि में विराइजे थी। यानी छठे वारो जेको पासो आहे उहो मिर्ज़ा ईसा तुर्खान जे हवाले थिए थो ऐं बखर वारो पासो यानी सखर वारो या इहो इलाइक़ो जेको बि आहे, इहो पासो जेको आहे उहो असांजे उन वक़्तु मिर्ज़ा ईसा तुर्खान महमूद सुल्तान महमूद बखरीअ जे हवाले थिए थो। यानी हाणे ॿ हुक्मरान थी विया, ॿ तबक़ा थी विया। सिंध ॿिनि हिसनि में विराइजी वई। छठे वारो पासो मिर्ज़ा ईसा तुर्खान जे हवाले ऐं बखर वारो पासो सुल्तान महमूद बखरीअ जे हवाले सां। हाणे ॿ हिसा थी विया। हाणे तुर्खाननि जो दौरु बि ज़ुल्म ऐं बरबरत जो दौरु आहे जिन ते अॻिते हली ज़बरदस्त हिन दौर जी अकाशी कई आहे। सिराज पंहिंजे नावलनि में पढ़ाॾो सो सॾु ऐं मरण मूसी हा, तव्हां उहे नावल पढ़ंदव त तव्हांखे ईअं महसूसु थींदो त हीअ नावल पढ़ंदे पढ़ंदे तव्हांखे ईअं महसूसु थींदो त तव्हां तुर्खाननि जे दौर में रहो था, अरगुननि जे दौर में रहो था। हीअ ज़ुल्म तव्हांजे मथां थी रहियो आहे, तव्हां हुनखे ॾिसी रहिया आहियो, तव्हां भोॻे रहिया आहियो ऐं तव्हां मज़ाहमत करे रहिया आहियो। सिराज जे नावलनि जो ॿिन्ही जो कमाल इहो आहे। हीअ ॻाल्हि निकिती त मां इन जे करे सिराज जा नावल विच में मूं आंदा त जीअं तव्हांजे इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो थींदो हले। अच्छा, पोइ जॾहिं
जॾहिं 1554 में तुर्खाननि जो दौरु शुरू थिए थो त तुर्खाननि जो दौरु हले थो 1591 ताईं। 1591 माना तुर्खाननि जे दौर जा घणा हाकिम रहिया? 2 हाकिम रहिया, मिर्ज़ा ईसा ऐं सुल्तान महमूद बखरी। अहिड़े तरीक़े सां पोइ 1591 में असां वटि मुग़ल शहनशाह माना अकबर बादशाह अचे थो, पंहिंजे ख़ासि सिपह सालार खे मोकिले थो, मियां अब्दुर्रहीम उर्फ़ खाने खाना अचे थो, सेवण खे फतह करे थो। ऐं अहिड़े तरीक़े सां खाने खाना सिंध में मुग़लनि जी हुकूमत जो क़याम अमल में अचे थो। ऐं 1591 खां वठी 1718 ताईं असां वटि मुग़ल शहनशाहत रहे थी। ऐं मुग़लनि पंहिंजे दौर में उर्दू खे हथी ॾिनी, फ़ारसीअ खे हथी ॾिनो, ऐं मुग़लनि जो दौरु बि माना सॼो मजमूई दौरु सिंध जो कारो दौरु रहियो, छाकाणि त सभु धारिया हुआ ऐं हुननि जूं तरजीहूं पंहिंजूं हुयूं, त इन जे करे ही धारियनि जो दौरु आहे। ही उहो दौरु आहे जंहिंमें सिंध जूं अदबी जेके सिंध जूं तारीख़ूं आहिनि असांखे फ़ारसी दौर में, उहे बि असांखे हिननि दौर में मिलियूं। जेको कारो दौरु असां चऊं था, तारीख़ मसूमी असांखे हिन दौर में मिले थी, बेगलार नामो हिन दौर में मिले थो, इदार की बेगलारी लिखियो, ऐं तारीख़ मसूमी मीर मसूम बखरीअ लिखियो। अहिड़े तरीक़े सां असांखे तुर्खाननामा मिले थो, ऐं ॿियूं बि जेके अदबी तारीख़ूं असांखे थोरियूं घणियूं मिलनि थियूं, त उहो हिन ई दौर में फ़ारसीअ में लिखियूं हुयूं, ऐं उहे पोइ अॻिते हली सिंधीअ में तर्जुमो थियूं। हाणे ही बेसिकली इन जे करे कारो दौरु चयो वञे थो त हिते त हिकिड़ो त रतो छाण हली, हिकु त हिननि सिंधी माण्हुनि खे लॾायो, ॿियो हिन दौर में असांजा जेके सिंधी आलिम विया उन्हनि वञी बुरहानपुर में हिकिड़ो सिंधी महलो ठाहियो ऐं उते हुननि पंहिंजी ज़िंदगी शुरू कई। ऐं ही इल्मु अदब लाइ बि कारो दौरु हो जो हिननि सभु मदरसा तालीमी इदारा तबाह करे छॾिया ऐं सिंधी ॿोलीअ खे किनारे सां लॻाए छॾियऊं। ऐं अहिड़े तरीक़े सां हिनखे सिंधी अदब जो कारो दौरु, उमेदु आहे त तव्हां हिनखे सम्झी विया हूंदो त हीउ कारो दौरु छो आहे, सियासी हवाले सां बि अदबी हवाले सां। इहा अलॻि ॻाल्हि आहे त हिन दौर में असांखे अदबी हवाले सां इहे सभु जेके शाइर जिन जो मां गुज़िरियल वीडियो में हवालो ॾेई आयो आहियां, उहे हिन दौर जी पैदावार। मिसाल शाह करीम हिन दौर जी आहे, मखदूम नूह हिन दौर में असांखे शाइर नज़र अचे थो, उस्मान एहसानी असांखे हिन दौर में मिले थो पियो, लुत्फ़ुल्लाह क़ादरी असांखे हिन दौर में मिले थो पियो, मयन शाह इनायत जी इब्तिदा हिन दौर में थिए थी। काज़ी कादन जो जेको ॿियो दौरु आहे यानी अरगुननि वारो दौरु, उहो ज़ाहिर कादी कादन समा दौर जो आहे, पर अरगुननि में मौजूदु रहियो त उनखे थोरो उन दौर में कादी कादन बि रहियो। त ईअं माना असांखे दादू दयाल, पुराणनाथ, इहे असांखे शाइर मिलनि था पिया, पीर मोहम्मद लखवी इहे शाइर मिलनि था। हिन दौर में सिंधी शाइरी थींदी रही आहे। ऐं काफ़ीअ जो जेको शाइर आहे शेख लाडजी, माना असांजी काफ़ीअ जी जेका इब्तिदा आहे उहा बि अदबी तारीख़ुनि मूजिबि अरगुन दौर खां शुरू थिए थी। ऐं शेख लाडजी बि पहिरियों शाइर आहे जेको काफ़ी लिखे थो। ऐं ही उहो शाइर आहे, उहे आलमनि में शामिल आहे जेके बुरहानपुर लॾे वञनि था, उते हिकिड़ो सिंधी महलो ठाहिनि था। ऐं उते ही शेख लाडजी काफ़ियूं चवंदो बि आहे, तख़लीक़ बि कंदो रहियो आहे ऐं ॻाए ॿुधाईंदो बि रहियो आहे। इन जे करे सिंधीअ में जेकॾहिं चवंदासीं काफ़ीअ जो को पहिरियों शाइर कहिड़ो आहे त उहो असां चवंदासीं शेख लाडजी। ऐं ईअं पोइ अॻिते हली काफ़ी असांखे तरक़ी कंदे नज़र अचे थी। पोइ तलवड़नि जे दौर में असांखे साहिबु ॾिनो, रोहल फ़क़ीर ऐं ॿिया शाइर मिलनि था पिया। अॻिते टालपुरनि जे दौर में सचल साईं मिले थो ऐं ॿिया खोड़ सारा शाइर मिलनि था पिया। सो ही असांखे मुख़्तसिर हिकिड़ो जाइज़ो मूं पेश कयो। उमेदु आहे त हिन मुख़्तसिर जाइज़े मां तव्हांखे ज़रूरु हेल्प थींदी, ज़रूरु तव्हांखे फ़ाइदो थींदो ऐं ज़रूरु तव्हांजो थोरो माइंड मेकअप ठहियो हूंदो हिन दौर जे हवाले सां, त जीअं हिनखे तव्हां सियासी हवाले सां, समाजी हवाले सां या अदबी हवाले सां जेकॾहिं एक्सप्लेन करणु चाहियो त एक्सप्लेन करे सघो। सो मोकिलाणी न आहे, असांजे हिननि वीडियोज़ खे ॿियनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो त जीअं इल्म जो हीउ सिलसिलो लाट बरंदी रहे ऐं सिलसिलो अॻिते वधंदो रहे। सो वरी कंहिं नए वीडियो में नए मौज़ूअ सां हाज़िर थींदासीं। मोकिलाणी न आहे, जॾहिं पेर तेॾां।